प्लास्टिक सर्जरी जी हिकु शाख जंहिंजो तालुक़ु इंसानी जिस्म जे कंहिं बि ज़ाया या मस्क थियल हिस्से खे ॿीहर ठाहिण या ठीकु करणु आहे। हिन ख़राबीअ जो सबबु पैदाइशी, मिसाल तौरु कटियल चप या कंहिं हादसे जो नतीजो बि थी सघे थो। प्लास्टिक सर्जरी जो बुनियादी मक़सदु ऐबनि खे ख़तमु करणु, मुतासिर उज़वे जी कारकर्दगी बहाल करणु ऐं ज़ाहिरी सूरत खे बहितर बणाइणु हूंदो आहे। प्लास्टिक सर्जरी पुराणे वक़्त खां हलंदड़ आहे। 2000 क़बल मसीह जे हिंदुस्तान में बि कटियल नक खे ठीकु करण लाइ ऑपरेशन कया वेंदा हुआ। इन दौर में नक कटणु हिकु सज़ा हुई। क़दीम रूमी ऐं यूनानी मक़ालनि में बि इन क़िस्म जी सर्जरीअ ते बहस थियल मिले थो। 16वीं सदीअ ताईं इन सिलसिले में का ज़िक्र जोगी अॻभराई न थी। 20वीं सदीअ में ॿी आलमी जंग खां पोइ नफ़्सियाती इलाज में प्लास्टिक सर्जरी जी अहमियत साबित थी वई। जंग में ज़ख़्मी थींदड़ जा मुतासिर उज़वा बहाल कया विया ऐं कॉस्मेटिक्स जे लिहाज़ खां बि इन खे बहितर बणायो वियो। अॼुकल्ह आराइश ऐं ज़ेबाइश जे लाइ बि प्लास्टिक सर्जरी इंतहाई अहम किरदारु अदा करे रही आहे। इहो बि प्लास्टिक सर्जरीअ जो कमाल आहे जो इंसान हिकु दफ़ो ॿीहर जवान थियो पवे। प्लास्टिक सर्जरी ज़रिए जग मशहूर पॉप गुलकार माइकल जैक्सन बि पंहिंजे कारे रंग खे भूरे रंग में तब्दील कराए पंहिंजा नक्श तब्दील कराया हुआ।